हिते ख़बर ॾींदालू इलेक्शन कमीशन आम चूंडुनि में धांधली जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त चूंडुनि में हिकु अधु वाक़िअनि खां इनकार न आहे। उन जी शिकायत लाइ बि लाॻापियल फॉर्म मौजूदु आहे। तर्जुमान मूजिबि कुझु तकनि खां सवाइ बाक़ी नतीजा 1.5 ॾींहं में मुकमल कया विया। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त कुझु तकनि में नतीजनि में देर सां कंहिं पार्टी खे फ़ाइदो न पहुतो। तर्जुमान मूजिबि कुझु तकनि में आरओ ऑफिसुनि ॿाहिरां हुजूम जे जमा थियण सबबि देर थिए। इलेक्शन कमीशन तर्जुमान मूजिबि समूरनि चैलेंजिस बावजूदि चूंडूं कराइण में कामयाब विया। इलेक्शन कमीशन आम चूंडुनि में धांधली जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त चूंडुनि में हिकु अधु वाक़िअनि खां इनकार नाहे। उन जी शिकायत लाइ बि लाॻापियल फॉर्म मौजूदु आहे। तर्जुमान मूजिबि कुझु तकनि खां सवाइ बाक़ी नतीजा 1.5 ॾींहं में मुकमल कया विया। इलेक्शन कमीशन आम चूंडुनि में धांधली जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। वधीक अपडेट्स लाइ सां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ शाकिर सोलंकी सां। शाकिर, अपडेट कजो इन हवाले सां इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो छा चवणु आहे? हाँ जी, बिल्कुल। इलेक्शन कमीशन धांधली के इल्ज़ामन के रद्द कयो आहे। इलेक्शन कमीशन चयो आहे त जहिड़ियूं हालतूं हुयूं, माण्हू सवाल उथारींदा रहिया त इलेक्शन वक्त ते थींदी बि या न थींदी। असांखे इलाही सारा चैलेंजिस इलेक्शन कमीशन के साम्हूं हुया। दहशतगर्दी जा वाक़िया थियनि पिया ऐं अमन अमान जूं पूरे मुल्क में हालतूं ख़राब हुयूं। सर्दीअ जी मौसम हुई, बर्फ़बारी कुझु इलाइक़नि में थी ऐं उन खां पोइ असां कोशिशि कईसीं त सिक्योरिटी खे पेश नज़र सिक्योरिटी जे पेश नज़र जेके आहिनि आरओज़ जा, कुझु आरओज़ जा 4-4, 5-5 दफ़्तर जेके आहिनि आरओज़ जा, उहे वेझा रखियासीं त जीअं सिक्योरिटीअ जे निज़ाम खे कोऑर्डिनेट करे सघिजे। ऐं ॿियो इहो त असां पुरमुन इलेक्शन कराई आहे इन चैलेंज जे बावजूदि ऐं कोशिशि कई आहे त नतीजा बि असांखे बर वक़्तु मिलनि। पर छाकाणि त राति जो टाइम हो, अंधेरे जो टाइम हो, ॿियो कुझु इलाइक़नि में सर्दी ऐं बर्फ़बारी हुई, टियों त वरी कुझु इलाइक़नि में माण्हुनि धरणा बि हया, जंहिंजे करे जेके रिटर्निंग ऑफिसर आहिनि, पोलिंग अमलो आहे, उन्हनि खे अचण वञण में मुश्किलात पेश आयूं आहिनि। ऐं ॿियो इहो त 2018 जो कंपेरिज़न कयो आहे इलेक्शन कमीशन, त 2018 में जेको पहिरियों रिज़ल्ट आयो उहो राति जो 4 वॻे आयो ऐं 2018 में जेको पहिरियों रिज़ल्ट आयो आहे उहो उन जे बावजूदि तमामु चैलेंजिस जे बावजूदि राति जो 2 वॻे आयो आहे। यानी 2 कलाक पहिरियां असां रिज़ल्ट ॾिनो आहे ऐं असां 1.5 ॾींहं में तक़रीबन जेके इलाइक़ा जिन हल्कनि जेके हल्का रहियल हुया उन जो रिज़ल्ट मुकमल कयो। ऐं 2018 में इहो रिज़ल्ट देर सां कंप्लीट मुकमल थियो ऐं इलेक्शन कमीशन जेके बि इल्ज़ाम धांधलीअ जा आहिनि उन्हनि खे मुस्तरद कयो आहे। जी ठीकु आहे शाकिर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।